कराची जे इलाइक़े लियारी नदी में गुज़िरियल ॾींहुं किरी फोत थी वियल ॿिनि नौजवाननि जा लाश सोराब ॻोठ पुल वटां मिली विया। इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत सोराब ॻोठ पुल वटां 21 वरियनि जे आमिर पुट ममताज़ जो लाश गुज़िरियल ॾींहुं कढियो, जॾहिं त 20 कलाकनि जी मुसलसल ॻोल्हा खां पोइ मोहम्मद आसिफ वल्द मोहम्मद सरवर जो लाश सोराब ॻोठ पुल तां हथ कयो वियो। ॿई नौजवान मक़ामी रहवासी हुआ ऐं खेॾंदे वहिकिरे में किरी पिया। अखियुनि ॾिठनि शाहिदनि रेस्क्यू अख़्तियारनि खे इतलाउ ॾिनो, जॾहिं त रेस्क्यू अमलदारनि जी लापरवाही सबबि ॿई नौजवान हयातियूं विञाए वेठा। मक़तूल नौजवान आमिर जे भाउ ॿुधायो त संदसि भाउ पंहिंजे साथियुनि सां गॾु लियारी नदी में किरी पियो हो। इतलाउ बावजूदि कोई रेस्क्यू टीम तोड़े ज़िले इंतज़ामिया जो अमलदार न पहुतो। इलाइक़े वासियुनि जी मदद सां भाउ जो लाश सोराब ॻोठ मां कढियो वियो आहे। मक़तूल आसिफ जे वारसनि जो चवणु हो त गुज़िरियल ॾींहुं असांजो ॿारड़ो लियारी नदी में ॿुॾी वियो हो, पर केर बि मदद लाइ न आयो। काफ़ी ॻोल्हा खां पोइ मक़तूल आसिफ जो लाश सोराब ॻोठ मां मिलियो आहे।